जॾहिं तव्हां कंहिं एतिरे बलवान व्यक्ति सां गॾु वेंदा हुजो ऐं उहो कॾहिं थकिजंदो ई न हुजे, परंतु तव्हां हलंदे हलंदे थकी करे वेही वेंदा हो, उन समय उन व्यक्ति तव्हांजी कमज़ोरीअ ते तव्हांखे लताड़े करे हलण जो चयो त तव्हां उनखे इहो ई चयो, भाई तूं बलवान आहे, मां कमज़ोर आहियां, मुंहिंजो तोसां कोई मुक़ाबिलो कोन्हे, जरा सुस्ताए वठां त हाणे हलूं था। बसि इते इहो भाव पंहिंजी व्यवस्था जे कारण तव्हांजे मन में उत्पन्न थियो, इहो ई भाव ॿियनि जी व्यवस्था जे प्रति भी हुअणु खपे। जय मां गायत्री, गायत्री तीर्थ शांति कुंज।